नासिन वाक़िआ आगाह कंदासीं। सुदसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त शाहिद काकन ऐं मोहम्मद ज़ुबैर जा बयान नून लीग में धड़ाबंदीअ जी वज़ाहत आहे। नून लीग अॻवान शाहिद काकन अब्बासी जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो त फवाद चौधरी चयो त नून लीग में हाणे नई क़यादत साम्हूं ईंदी, जेका सुठी ॻाल्हि आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नून लीग ख़ैबर पख्तूनख्वा में पंहिंजो उम्मीदवार बि न बीहारे सघी। ब्रेकिंग न्यूज़ हवास शेयर कई पिया। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त शाहिद काकान ऐं मोहम्मद ज़ुबैर जा बयान नून लीग में धड़ाबंदीअ जी वज़ाहत आहिनि। नून लीग अॻवान शाहिद काकन अब्बासी जे बयान ते रद्द अमल ॾींदे फवाद चौधरी चयो त नून लीग में हाणे नई क़यादत साम्हूं ईंदी, जेका सुठी ॻाल्हि आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नून लीग ख़ैबर पख्तूनख्वा में पंहिंजो उम्मीदवार बि न बीहारे सघी। नून लीग अॻवान शाहिद काकन अब्बासी जे बयान ते रद्द अमल ॾींदे फवाद चौधरी चयो त नून लीग में हाणे नई क़यादत साम्हूं ईंदी, जेका सुठी ॻाल्हि आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नून लीग ख़ैबर पख्तूनख्वा में पंहिंजो उम्मीदवार बि न बीहारे सघी। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त शाहिद काकन अब्बासी ऐं मोहम्मद ज़ुबैर जा बयान नून लीग में धड़ाबंदीअ जी वज़ाहत आहिनि। नून लीग अॻवान शाहिद काकन अब्बासी जे बयान ते रद्द अमल ॾींदे फवाद चौधरी चयो त नून लीग में हाणे नई क़यादत साम्हूं ईंदी, जेका सुठी ॻाल्हि आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नून लीग ख़ैबर पख्तूनख्वा में पंहिंजो उम्मीदवार बि न बीहारे सघी। नून लीग अॻवान शाहिद काकन अब्बासी जे बयान ते रद्द अमल ॾींदे फवाद चौधरी चयो त नून लीग में हाणे नई क़यादत साम्हूं ईंदी, जेका सुठी ॻाल्हि आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नून लीग ख़ैबर पख्तूनख्वा में पंहिंजो उम्मीदवार बि न बीहारे सघी। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त शाहिद काकन अब्बासी ऐं मोहम्मद ज़ुबैर जा बयान नून लीग में धड़ाबंदीअ जी वज़ाहत आहिनि। नून लीग अॻवान शाहिद काकन अब्बासी जे बयान ते रद्द अमल ॾींदे फवाद चौधरी चयो त नून लीग में हाणे नई क़यादत साम्हूं ईंदी, जेका सुठी ॻाल्हि आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नून लीग ख़ैबर पख्तूनख्वा में पंहिंजो उम्मीदवार बि न बीहारे सघी। अवाम खे आगाह कयूं पिया। नून लीग अॻवान शाहिद काकन अब्बासी जे बयान ते रद्द अमल ॾींदे फवाद चौधरी चयो त नून लीग में हाणे नई क़यादत साम्हूं ईंदी। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त शाहिद काकान ऐं मोहम्मद ज़ुबैर जा बयान नून लीग में धड़ाबंदीअ जी वज़ाहत आहिनि। नून लीग अॻवान शाहिद काकन अब्बासी जे बयान ते रद्द अमल ॾींदे फवाद चौधरी चयो त नून लीग में हाणे नई क़यादत साम्हूं ईंदी, जेका सुठी ॻाल्हि आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नून लीग ख़ैबर पख्तूनख्वा में पंहिंजो उम्मीदवार बि न बीहारे सघी।